शिकारापुर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 92वीं सालगिरह शिकारापुर हाउस, भया हाउस ऐं दुरानी हाउस ते वॾे पैमाने ते मल्हाई वई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 92वीं सालगिरह दुरानी हाउस ते मल्हाई वई। केक आगाज़ सराय दुरानी कजो ऐं जंहिं में सभी कारकुननि ऐं अॻवाननि शिरकत कई। जॾहिं शिकारापुर हाउस ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख जी हुकूमत रेहाना भुट्टो, दही बुर्रो, ख़ालिद हकड़े ऐं ज़हीर डेओ सालगिरह जो केक काटियो, जंहिं में कारकुन वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त शिकारापुर भयो हाउस ते ज़िले सदर मीर आबिद हुसैन भयो जे चवण ते साईं नाज़िमुद्दीन डहर, मोइनुद्दीन पौड़ ऐं पप्पू भयो, ए.के. लाशारी ऐं शौकत मेमन पिणु केक काटियो, जंहिं में वॾी तादाद में पीपी जे कारकुननि ऐं मेंबरनि शहरनि ऐं शिरकत कई। ॿिए तरफ़ पीपी शहीद तरफ़ां शिकारापुर शहर जे गणेश बाग में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 92वीं सालगिरह जो केक शहीद अहमद सुमरो, गुलाम सिंह जतोई, मुमताज़ मगीर, मोहम्मद हमज़ा, मक़सूद मीरानी ऐं सूबदार चांडो काटियो। जॾहिं त इन तक़रीब में नंढनि ॿारनि ऐं शहरनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 5 ॾींहनि अॻु वेसी जो मदे जी पारां औरतुनि मथां कयल तशदुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त एसएचओ मदे जे ख़िलाफ़ नोटिस वठी दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। रिपोर्ट असदुल्लाह दल, सिटी न्यूज़, शिकारापुर।